जुडो खां टडो कोलाची ताईं सवें ॻोठनि जी महीने खां बिजली बंद। जुडो खां करमली लगारी, गुलाम अकमल आशारी, फकीर गुलाम हैदर लगारी, होत चरवाण टडो कोलाची ताईं सवें ॻोठनि जी 1 महीने खां बिजली बंद आहे। कारोबार मुतासिर ऐं सरकारी अस्पतालुनि में पयल वैक्सीन ख़राब थियण लॻी। ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात खां पोइ मुसलसल बिजली बंद हुजण बावजूद असाना बिजली जा बिल मोकिले छॾिया आहिनि। हुननि वधीक ॿुधायो त जुडो शहर पाणी में बुॾण खां पोइ बि बिजली हले पई ऐं असांजे ॿाराड़ी वारनि ॻोठनि जी लाइट कटे छॾी आहे। हुननि वज़ीर आला सिंध ऐं हिस्को जे आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त असांजी बिजली बहाल कई वञे। ॿी सूरत में जुडो मेन रोड मीरपुर ख़ासि ते एहतिजाज करे धरणो हंयो वेंदो।